सिंध जे कई ज़िलनि में तव्हां लाक़ानून ते धाड़े लहंदा आहिनि, कंदकोट, जैकबाबाद, शिकारपुर, घोटकी, खैरपुर, उते माण्हू राति जो 5-6 बजे खां पोइ निकिरी कोन था सघनि। सिंधियुनि खे तव्हां चौधारी घेरे में हाणे निपुड़े छॾियो आहे। तंहिंजे करे क़ौमी अवामी तहरीक ऐं असीं ऐं थाणे बुला खान जा हज़ारे माण्हू मुतालबो था कनि त सिंध जे माण्हुनि खे मेरिट ते नौकिरी ॾियूं। हीउ जेको थाणे बुला खान आहे ऐं थाणो अहमद खान आहे ऐं नूरियाबाद आहे, हीउ सॼो जेको कोहिस्तान जो इलाइक़ो आहे, इन में कहिड़ी यूनिवर्सिटी आहे, कहिड़ो वॾो टेक्निकल कॉलेज आहे, कहिड़ो इल्म जो मर्कज़ आहे, कहिड़ो इन में रोज़गार जो वॾो मर्कज़ आहे, कहिड़ो हिते माण्हू जी स्किल डेवलप करण लाइ छा पियो थिए। ईंदड़ दौर में कराची खे रेड़ींदा अचो, कराची के रेड़े रेड़े सोराब ॻोठ ते कराची हूंदी, अलकरम स्क्वायर ते उनखे 30-40-50 सालनि में रेड़े अची नूरियाबाद ताईं पुॼायो अथव। ऐं सिंधियुनि खे सुसाईंदा वञो, सिंध जे वेरनि खे वधाईंदा वञो, सिंधियुनि खे सुसाईंदा वञो, सिंध जे वेरनि खे पखड़ींदा वञो, सिंधियुनि खे निपुड़ींदा वञो, सिंध जे वेरनि खे तख़्तनि ते वेहारींदा अचो, सिंधियुनि खे धूड़ बनाए क़दमनि ऐं मिटीअ में मिलाईंदा अचो। इहो पंहिंजो धंधो बंदि कयो। सिंध खे इल्म ऐं अकुल ऐं साइंस ऐं टेक्नोलॉजी ॾियण लाइ हिन थाणे बुला खान ऐं थाणे अहमद खान में इंडस्ट्रीज़ में नूरियाबाद में इते लाज़मी शर्त कयो। जामशोरे ज़िले जा हुकुमरानो लाज़मी शर्त कयो त नूरियाबाद जे इंडस्ट्री में जेका नौकिरी मिलंदी उन जो डोमिसाइल जामशोरे ज़िले जो हुअणु खपे।